दफ़े जी कथा आहे त अकबर बादशाह ऐं बीरबल ॿई गॾु पिया वञनि त हिकिड़े हंधि तुलसी माता जो वणु हुयो। उते बीरबल घोड़े तां लही करे ऐं तुलसी माता खे मथो टेकियईं ऐं उतां रज खणी करे मस्तक ते लॻायईं। त बीरबल खां अकबर पुछियो त हीउ छा आहे? चईं हीअ साईं असांजी तुलसी माता आहे। हुनखे लॻो गुस्सो फरकेवादी, पोइ हुन तुलसी माता खे पटे खणी उछलियो। त बीरबल जे दिलि में थियो त असांजी तुलसी माता जो अपमान कयो आहे हिन, त मां बि हिन खां बदिलो वठां। अॻिते वञी करे वरी हुनखे मथो टेकियईं। चई छा आहे? चई हूअ तुलसी माता, हीअ तुलसी पिता। चई ईअं? हुन वरी उनखे बि मस्ती करे ऐं वठी करे जीअं जो वठी पटे उछलियईं त अकबर बादशाह खे सॼे लिङनि में वठी बाहि लॻी, खुजली लॻी। डुकां पाईंदो वञी घर में कपिड़ा लाथईं, धोती लाथईं, टोपी लाथईं, सभु लाथईं। त बीरबल खे ख़बर हुई त हे जेको वणु आहे इहो खुजलीअ जो आहे, हिन में हथु लाहिण सां सॼे लिङनि में खुजली पैदा थींदी आहे।